अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजो नालो अता मोहम्मद आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मूं सां गॾु आहे मुंहिंजो मामू अब्दुल वहाब ऐं हीउ मुंहिंजो माइट आहे। इहो बि गॾु आया था, हिननि जो डिगलो हले थो। हा त छा हाल आहे अब्दुल वहाब? शुक्र आहे करीम रब जा लाख किसान हूंदा। तव्हां पंहिंजो ॿुधायो, तव्हां हिते यार कीअं बीठा हो? रोज़ी जो टाइम आहे, ग़रीब खे रोज़ी जी। असां ॿुधो था न, ग़रीब खे हमेशह रोज़ी जी हूंदी आहे। अमीर खे छा जी फिकिर, कंहिंखे छा जी फिकिर, ग़रीब खे रिज़क जी फिकिर, मानी जी फिकिर। ॿियो छा हाल आहे? तव्हां छा ॿुधाइणु चाहींदा आहियो? कुझु ॿुधायो त सही न। छा ॿुधायूं, फ़िलहाल कमकार जी मौसम आहे। हा, इहा ॻाल्हि आहे, कमकार जी मौसम लॻी पिया। फुटियुनि रहण जी मौसम आहे। हाली फुटियुनि में मसरूफ़ आहे। फुटियुनि में मसरूफ़ हो फ़िलहाल। पोइ असां कचारी कंदासीं सुठे नमूने सां कचायूं पारे बि कयूं। ठीकु आहे। हीउ ॾिसो, कम जो फ़सुलु आहे, ग़रीब हारनि जो 12 महीननि जो फ़सुलु आहे। ग़रीबनि जी सोच कंहिंखे बि न आहे। हर कोई पंहिंजो ई पेट भरण लाइ ईंदो आहे ऐं खाई पी करे बसि हलिया वेंदा नी। हीउ ॾिसो, हीउ त कुझु माशाअल्लाह सावो बीठो आहे, अञा एतिरो सुकल न आहे जेतिरो अॻिना आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो कीअं कमंद खे बाहि लॻी वई आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था, जेतिरे ताईं हर शइ, जेकॾहिं इंसान बि पाणी न पींदो आहे त पोइ उहो बि मरी वेंदो आहे। उहो बि एतिरो टाइम ज़िंदा न रही सघंदो आहे पाणी खां सवाइ। हे जेके फ़सुल आहिनि, पाणी खां सवाइ कम जो फ़सुलु नथो थी सघे ऐं हिनखे जेतिरे ताईं पाणी न ईंदो त हीउ एतिरे ताईं तयारु न थींदो। तव्हां ॾिसी सघो था, हीउ ॾिसो, हे कुझु त अञा माशाअल्लाह साओ बीठो आहे, सावण आहे, पर जेको आहे न, हीउ ॾिसो, हीउ कमु दादा, हीउ सॼो सड़ी वियो आहे। हे ॾिसो बाहि लॻी वई अथसि।